अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरों दोस्तों ऐं बुज़ुर्गों, अॼु जी तक़रीर में उस्ताद जे अदब ऐं एहतराम जे मथां थोरो ॻाल्हाईंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिथे पैगंबर हुआ, मुर्शिद हुआ, रहबर और रहनुमा हुआ, मुरब्बी हुआ, त गॾोगॾु उस्ताद बि हुआ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा। अल्लाह तबारक व तआला मूंखे मुअल्लिम करे, उस्ताद करे माण्हुनि जे दरमियान में मोकिलियो आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिथे पैगंबर हुआ, रसूल हुआ, मुरब्बी हुआ, मुर्शिद हुआ, त गॾोगॾु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उस्ताद बि हुआ। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा 1.25 लख सहाबी जेके हुआ, इहे सभु जा सभु शागिर्द हुआ। इन करे ॿिनि माण्हुनि जी घणे खां घणी इज़त करणु घुरिजे दुनिया जे अंदरि। हिकिड़ो आलिम जी, ॿियो उस्ताद जी। आलिम भी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वारिस आहे, उस्ताद खे भी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकिड़ी निस्बत मिलियल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इल्म मुंतकिल थियो आलिम जे दरमियान में, उस्ताद जो इल्म भी मुंतकिल, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्म भी मुंतकिल थिए थो उस्ताद जी तरफ़। ॿिन्हिनि जी इज़त ऐं मक़ाम जेको थिए थो पियो, उहो इल्म जे करे थिए थो पियो। इल्म हिकु अफ़ज़ल तरीन शइ आहे। दुनिया जे अंदरि जेके बि शयूं उन्हनि मां वधीक में वधीक बहितरीन ऐं अफ़ज़ल आहे त उहो इल्म आहे। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां सवाल कयो वियो त इल्म बहितर आहे या माल बहितर आहे? फरमायो इल्म बहितर आहे। साईं दलील छा आहे? दलील जे तौर ते फरमायो इल्म अंबिया जी मीरास आहे, माल ऐं दौलत कारून ऐं फ़िरौन जी मीरास आहे। इल्म हासिल करण वारे जा दोस्त घणा थींदा, जंहिं वटि माल हूंदो उन जा हासिद घणा थींदा। इल्म जे अंदरि इहो कमाल रखियल आहे त कॾहिं बि चोरी कोन थींदो। माल जे अंदरि इहो वबाल रखियल आहे त उन जे अंदरि चोरी जो ख़दशो मौजूदु हूंदो आहे। इल्म वारे जी इज़त वधे थी पई, माल वारे जी ख़जालत ऐं ज़लालत वधे थी पई। इल्म जेकॾहिं विरहाइबो या ख़र्च कबो त उहो वधंदो, माल जेकॾहिं विरहाइबो या ख़र्च कंदो त उहो घटिजंदो। क़यामत जे ॾींहुं इल्म जे बारे में सवाल न आहे, क़यामत जे ॾींहुं माल जे बारे में सवाल आहे। इल्म सां दिलि रोशन थिए थो पियो, माल दौलत सां दिल कारो ऐं स्याह थिए थो पियो।
इल्मु इंसान जी हिफ़ाज़त करे थो पियो, माल जी इंसान हिफ़ाज़त करे थो पियो। इल्मु अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब बाननि खे ॾींदो आहे ऐं माल अल्लाह तबारक व तआला हर कंहिंखे ॾींदो आहे, पोइ महबूब हुजे या न हुजे। इहे 10 दलीलूं अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु ॾिनियूं त इल्मु अफ़ज़ल आहे बनिस्बत माल जे। लिहाज़ा असांखे घुरिजे त जिथे असां वालिदैन जी इज़त कंदा आहियूं, आलिम जी इज़त कंदा आहियूं, गॾोगॾु उस्ताद जी बि इज़त कयूं। कुझु आदाब आहिनि उस्ताद जा जेके असां असांखे बजावरी करणु घुरिजे, पूरा करणु घुरिजे। नंबर 1, उस्ताद जे साम्हूं बुलंद आवाज़ सां माण्हू न ॻाल्हाए। इहा उस्ताद जी बेअदबी आहे, बेहतरामी आहे। जॾहिं बि उस्ताद जे साम्हूं वेहबो त आवाज़ु अहिड़ो रखिबो तां त उस्ताद जे आवाज़ खां घटि आवाज़ु हुजे, उनखां आवाज़ु बुलंद न थिए। अहिड़े नबी सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह साईं फरमाए थो, ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। ए मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्दो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो उस्ताद आहे, तव्हांजी आवाज़ नबी साईं जी आवाज़ खां मथे बुलंद न थिए, बल्कि नबी साईं जी आवाज़ खां हेठि हुजे। अहिड़े नमूने सां तव्हां ऐं असांखे बि घुरिजे त पंहिंजी आवाज़ खे नबी उस्ताद जी आवाज़ खां मथे बुलंद न कयूं। उस्ताद ठहियो पर उस्ताद जे पासे में ॿियो केरु वेठल हुजे, उस्ताद जी मजलिस में ॿियो केरु वेठल हुजे, उन सां बहस मुबाहिसो, उन सां ज़िद बहस हठ धर्मी मुनाज़रो, इहो त हुअं ई न कबो, इहा त हुअं ई बेअदबी आहे। पर उस्ताद जे साम्हूं आवाज़ बि बुलंद न आहे करिणो। पोइ माण्हू कंहिंसां बि ॻाल्हाए, भले उस्ताद सां छो न ॻाल्हाए या ॿिए कंहिंसां ॻाल्हाए। नंबर 2, उस्ताद जे साम्हूं माण्हू घणो बि न ॻाल्हाए। घणो ॻाल्हाइण वारो हमेशह ग़लती कंदो आहे। अरब सगोरा चवंदा आहिनि, जेको घणो ॻाल्हाईंदो उहो घणियूं ग़लतियूं कंदो। लिहाज़ा घणो बि न ॻाल्हाइजे उस्ताद जे साम्हूं, थोरो ॻाल्हाइजे, जेतिरी ज़रूरत हुजे बसि। घणो ॻाल्हाईंदो त उन में ख़दशो आहे त उस्ताद जी बेइज़ती न करे वेही रहे। इन करे उस्ताद जे साम्हूं घणो बि न ॻाल्हाइणो, कोशिशि कजे हा या न में ॻाल्हि जी पूरी कजे, पर जेकर उनजी कुझु वज़ाहत करणी आहे त वज़ाहत करे, पर घणो मथे मारी न करे। नंबर 3, उस्ताद सां गॾु वेठो हुजे त इक़दाम न करे, अॻिराई न करे। हाणे अॻिराई छा में? मिसाल जे तौर ते उस्ताद कमरे मां ॿाहिरि निकिरे थो पियो, अॻिराई न करे त पाण शागिर्द पहिरियां ॿाहिरि वञे, पोइ उस्ताद खे अचणु ॾे। उस्ताद जे लाइ दरवाज़ो खोले उनखे ॿाहिरि अचणु ॾे। या उस्ताद घर में दाख़िल थिए थो, कमरे में दाख़िल थिए थो, क्लास में दाख़िल थिए थो, त शागिर्द अॻिराई न करे, बल्कि उनखे दरवाज़ो खोले ॾे ऐं उस्ताद खे चए साईं तव्हां पहिरियां अचो। इन में इक़दाम न करे। या इन खां अलावा उस्ताद बि वेठो आहे, शागिर्द वेठो आहे, ॿाहिरां को माण्हू आयो आहे मसइलो पुछण जे लाइ, मसइलो पुछे थो पियो, ॻाल्हि पुछे थो पियो। हाणे उस्ताद जवाबु ॾिनो ई कोन्हे, अॻुवाट शागिर्द शुरू थी वियो। ईअं बि न करणु घुरिजे, बल्कि सवाल करण वारो पंहिंजो सवाल पूरो करे त उस्ताद खे घुरिजे त जवाबु ॾे, शागिर्द खे घुरिजे त चुप करे वेही ॿुधे, अॻिराई जवाबु ॾियण में न करे। अल्लाह साईं कलाम मुक़द्दस में फरमायो, ला तुक़द्दिमू बैन यदई अल्लाह व रसूलिही। ऐं मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्दो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां अॻिराई न कयो। अॻिराई जो मतिलबु इहो आहे त जेका ॻाल्हि उस्ताद खे करणी आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे करणी आहे, उहो पाण कंदो, तव्हांखे अॻुवाट ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे। हा, जॾहिं उस्ताद तव्हांखे चवे त तव्हां जवाबु ॾियो, त पोइ शागिर्द खे घुरिजे त जवाबु ॾिए। शागिर्द खे घुरिजे त उस्ताद खां अॻिराई न करे। नंबर 4, उस्ताद जो नालो न खणे। नालो खणी करे ज़ाहिर में या बातिन ग़ाइब में, अॻियां बीठो आहे त बि नालो खणी न ॻाल्हाए हुन सां, इहो हूअं ई बेअदबी तस्लीम कंदो, पर परपुठ हुजे त बि हुनजो नालो न खणे, लक़ब सां सॾे हुनखे। इहे असांजे माशरे में हूंदो आहे त साईं हीअं चयो, साईं हीअं चयो, साईं हीअं चयो।
असां उस्ताद खे माशरे जे अंदरि साईं चवंदा आहियूं त उनखे साईं साईं ख़िताबु करणु घुरिजे। ज़ाहिर में हुजे त बि ठीकु, ग़ाइब हुजे त बि साईं चइजे। पर कॾहिं कॾहिं ॿ टे उस्ताद थी वेंदा आहिनि त पोइ वरी सुञाण में तकलीफ़ थींदी आहे। अॻिले खे चइबो आहे साईं हीअं चयो, अॼु मां मदरसे जो बि साईं हीअं चयो त शागिर्द ॿियो परेशान थी वेंदो, अलाए कहिड़े साईं चयो, त उते नालो खणी सघे थो पियो। जेकॾहिं उते बि को मशहूरु लक़ब आहे त उनजो नालो खणे। मिसाल त साईं शेखुल हदीस साहिबु हीअं फरमायो, साईं मुफ़्ती साहिबु हीअं फरमायो, साईं वॾे हीअं फरमायो, त इहो वधीक बहितर आहे बनिस्बत नाले खणण जे। पर जेकॾहिं इहो माण्हू न शेखुल हदीस बि न आहे उस्ताद, ऐं साईं वॾो बि न आहे या साईं मुफ़्ती बि न आहे, त हाणे 8 उस्ताद आहिनि सभु हिकु ॼणा आहिनि, त पोइ नालो खणण खां पहिरीं लक़ब खणे साईं ज़ैद हीअं फरमायो, साईं हाशिम हीअं फरमायो, ईअं अदब ऐं एतिराम सां नालो खणे। ईअं न चयो ज़ैद हीअं चयो या हाशिम हीअं चयो, इहा उस्ताद जी बेअदबी आहे। नंबर 5, उस्ताद का ॻाल्हि करे तो अदब सां वेही करे ॿुधणी आहे, भले जो शागिर्द खे ख़बर छो न हुजे उन ॻाल्हि जी, इतला छो न हुजे। ईअं बि न आहे चवणो साईं मूंखे ख़बर आहे, ईअं बि न आहे चवणो त साईं अॻिते मां ॿुधायां तव्हांखे इहा ॻाल्हि। इहा उस्ताद जी बेअदबी आहे। उस्ताद ॻाल्हि करे थो, असांखे ख़बर आहे, ठीकु आहे साईं, गले दिलि सां करे। करे करे शागिर्द चवंदा आहिनि निजी मजलिस में, सबक़ जे दौरान त कोन चवंदा आहिनि, पर निजी मजलिस में शागिर्द चवंदा आहिनि हा साईं मूंखे ख़बर आहे, हा जी हा जी हा। अगरि आहे न करणु घुरिजे, जेसीं ताईं उस्ताद पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए पूरी करे, पोइ हुन ते पंहिंजो इज़हार मुहाफ़िज़ ज़मीर करे, बाक़ी उस्ताद जे विच में ॻाल्हि कटे चयो मूंखे ख़बर आहे या अॻिते मां ॿुधायां थो, इहा बेअदबी आहे। ईअं न करणु घुरिजे। नंबर 6, उस्ताद जे मुतालिकीन सां मुहबत रखणु घुरिजे। उस्ताद जो भाउ आहे, उस्ताद जो पुटु आहे, उस्ताद जो वालिद साहिबु आहे, उस्ताद जो माइटु आहे, जीअं उस्ताद जी इज़त ऐं एतिराम करिणो आहे त उनजे मुतालिकीन जो बि इज़त ऐं एतिराम करिणो आहे। उस्ताद कॾहिं सवार थिए थो पियो, पुराणे दौर में जानवरनि ते, नए दौर में गाॾियुनि ते। जानवर ते सवार थिए थो उस्ताद, त शागिर्द खे घुरिजे त जानवर जी महार पकड़े अॻो अॾु बीह रहे, साईं तव्हां सवार थियो। जेकॾहिं गाॾी ते सवार थियणो आहे त असां गेट खोले ॾियूं, दरवाज़ो खोले ॾियूं, साईं चओ वियो बिस्मिल्लाह कयो। इहो उस्ताद जो अदब आहे, उस्ताद जो एतिराम आहे। नंबर 8, उस्ताद जी जुती बि सिधी करे रखिजे। शहर जे माण्हू खे अजीब लॻंदो हुयो, इहो छा आहे, इहो अदब थोरी आहे, इहो गदलोपन आहे। अॼु बि तव्हां मदरसनि जे अंदरि हलिया वञो, उस्ताद जी चपल क्लास में दाख़िल थींदो, उस्ताद हीअं लाहे करे हलियो वेंदो, को बि शागिर्द ईंदो उनखे सिधी करे रखंदो। पूरी पाकिस्तान जे मदारिस में हलायो। इहो उस्ताद जो अदब आहे, उस्ताद जो एतिराम आहे। ऐं सच ॿुधायांव तव्हांखे, एतिरो इल्मु किताबनि सां कोन ईंदो आहे जेतिरो इल्मु उस्ताद जे अदब सां ईंदो आहे। किताब तव्हां ईअं अकेले में खणी पढ़ो, उहो इल्मु अव्हांखे हासिलु न थींदो जेको उस्ताद जे साम्हूं गोॾा भञी करे उनजी ख़िदमत करे जेको इल्मु हासिलु थींदो। इन करे जेके उस्तादनि वटि पढ़िया उहे घटि गुमराह थिया, जेके बग़ैर उस्तादनि जे पढ़िया ऐं किताब पढ़िया ऐं वॾा आलिम पंहिंजो पाण खे सम्झाइण लॻा, उहे वधीक गुमराह थिया। नालो खणनि तव्हां हैरान थींदव। इन करे उस्ताद जी ख़िदमत में जेको माण्हू पढ़ंदो न ऐं उस्ताद जी ख़िदमत करे पढ़ंदो, इहो वधीक कामयाबु थींदो। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह हिकु दफ़े अचे पियो मस्जिद जी तरफ़, पोयां 2 शागिर्द हुजनि, शागिर्द इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अलैह, इमाम मोहम्मद रहमतुल्लाह अलैह। हारून रशीद जो दौर हुयो। हारून रशीद परे खां ॾिसे पियो, इमाम साहिबु अॻियां अचे थो, पोयां 2 शागिर्द अथसि, अचनि पिया। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह मस्जिद में दाख़िल थियणु लॻो, चप्पल पंहिंजी लाथई। जीअं चप्पल लाथई त ॿिन्ही शागिर्दनि हथु विधो चप्पल खणण जे लाइ। ॿिन्ही जो गॾु हथु पियो, हो चए मूंखे ॾे, हो चए मूंखे ॾे, हो चए मूंखे ॾे, हो चए मूंखे ॾे।
उनखे ख़बर ई त उस्ताद जूं जुतियूं खणंदासीं त अलाह साईं इल्म जो वाफ़र मिक़दार अता फ़रमाईंदो। ॿिन्ही जो हथ पइजी हो चए मूंखे ॾे, हो चए मूंखे ॾे। छा माण्हू आहे। असां हिते स्कूल में पढ़ंदा हुआसीं, असां प्राइमरी में स्कूल में पढ़ंदा हुआसीं, हाई स्कूल वेझो ई हूंदो गॾो गॾु। मुंहिंजो भाउ हाई स्कूल में पढ़ंदो हो। हिकिड़ो उस्ताद हुयो सर यूनुस, उन कंहिं ॻाल्हि ते तंबीह कई शागिर्द खे। शागिर्द चयोसि ॿाहिरि निकिर, तोखे मां सिधो थो कयां। 15-16 साल पुरानी ॻाल्हि हूंदी। शागिर्द चयोसि तूं ॿाहिरि निकिर, मां तोखे सिधो थो कयां। शागिर्द रहंदो वैदत कॉलोनी में, उस्ताद बि वैदत कॉलोनी में। शाम जो उस्ताद निकितो भाॼी वठण जे लाइ, इत्तेफ़ाक़ सां रोड ते सामनो थी वियो हिनजो। वैदत कॉलोनी मस्जिद जी ॿाहिरि जी ॻाल्हि आहे। रोड ते मस्जिद, हिते ॿाहिरि भाॼियुनि वारा हूंदा, हिते आमनो सामनो थी वियो शागिर्द ऐं उस्ताद जो। शागिर्द अॻियां वधी करे चयोसि मूं तोखे मना कयो न, मूंखे हीअं न चइजांइ या दड़को न ॾिजांइ या छा जेको न तंबी कई। छो कई? ठका चमाट कढायसि। वैदत कॉलोनी में रोड ते भाॼियुनि वारनि जे साम्हूं हिकिड़े शागिर्द पंहिंजे उस्ताद खे चमाट हणी कढी। उन दौर में असां ॿुधो त हैरान पिया थियो, अड़ी छा थियो। हाणे अहिड़े शागिर्द खे छा इल्मु हासिलु थींदो। ऐं हींअर त उस्तादनि खे मोचड़ा पिया लॻनि। ओड़ी महिल असां पहिरियों वाक़ियो ॿुधोसीं, हैरान पिया थियूं। हींअर तव्हां हर शागिर्द खां पुछो त ॾे ख़बर उस्ताद जी इज़त जो छा हाल आहे, चवंदो जीअं ईंदो आहे त हुनखे पथर हणंदा आहियूं, कागज़ वेड़े सेड़े करे हुनखे हणंदा आहियूं, हुटिंग कंदा आहियूं, बदतमीज़ी कंदा आहियूं, नचंदा आहियूं क्लास में बीह करे। उस्ताद छा कंदो आहे? उस्ताद चुप वीचारो छा कंदो। जी चमाट थो हणे त छोकिरा ॿाहिरि निकिरी करे मोचड़ा था हणनि। जेकॾहिं दड़को थो ॾे त वरी पोइ बेइज़ती आहे। जेकॾहिं लठ खणी हणी छॾी त पीउ पुॼी थो वञे, मुंहिंजे पुट खे तो स्टिक छो ॾेखारी आहे। इहे शागिर्द जंहिं महिल माशरे में उथंदा वेहनि था त इन्हनि खां वधीक बदतमीज़ माण्हू तव्हां कोन ॾिसंदा। जेको उस्ताद जी इज़त न कंदो, ॿिए जी इज़त छा कंदो। ऐं शर्म अचणु घुरिजे हुन वालिदैन खे जेके अहिड़े ॿार जो पासो खणी करे उस्ताद खे दड़का था ॾियनि। क्लास में वञी करे उस्ताद सां बहस मुबाज़ो। हिते बिलूसी स्कूल में हिकिड़े उस्ताद सिर्फ़ु शागिर्द खे लठ ॾेखारी, ॿिए ॾींहुं उस्ताद अची मसइलो करे बीह रहियो, वालिद अची मसइलो करे बीह रहियो स्कूल में। इन उस्ताद खे कढो त वेंदुसि न त मां जहिड़ो थो कयां हिते। वीचारो हुन उस्ताद खे कढी छॾियो इंतिज़ामिया, छा कयूं। इहा असांजे माशरे जी तालीम आहे, असांजा उस्ताद आहिनि, असांजा शागिर्द। इमाम अबू हनीफ़ा मस्जिद में दाख़िल थियो आहे। इमाम अबू यूसुफ, इमाम मोहम्मद चप्पल खे पकड़े बीह रहा, हो चए मां खणा, हो चए मां खणा, हो चए मां खणा, हो चए मां खणा। फ़ैसिलो कयूं, अदा ही था कयूं, रुमाल विछायूं था, रुमाल ते चप्पल रखूं था। रुमाल जूं 4 कुंडूं आहिनि, अदा 2 कुंडूं तूं पकड़, 2 कुंडूं मां तो पकड़, पोइ खणी अंदरि रखूं था पिया। पोइ 2 ॼणा रज़ामंद थी करे पंहिंजो रुमाल विछायूं, उन ते इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जी चप्पल रखियूं। पोइ 2 कुंडनि खां हिकिड़े पकतो, 2 कुंडनि खां ॿिए पकतो, ऐं खणी करे अची करे कमरे में रखियो, मस्जिद में रखियो। उस्ताद जूं चप्पलुनि जो बि एहतराम रखिणो आहे। उस्ताद अचे, नंबर 7, नंबर 8, नंबर 9, उस्ताद अचे त हुनजे एहतराम में उथी बीहणो आहे। उस्ताद असांखे दुकान ते मिलियो, असांखे दुकान ते उथी बीहणो आहे। मस्जिद में मिलियो, मस्जिद में उथी बीहणो आहे। घर में मिलियो, घर में उथी बीहणो आहे। जिते बि मिले एहतराम में उथी बीहणो आहे। ही 9 आदाब आहिनि उस्ताद जा, जेको मूं अव्हां जे साम्हूं बयानु कया आहिनि। अलाह साईं तव्हां ऐं असांखे उस्तादनि जो अदब एहतराम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। चंद हिकु वाक़ियात ॿुधायां जिन सां तव्हां ऐं असांखे हिकिड़ी हिम्मत मिलंदी उस्ताद जी ख़िदमत करण जी।
हज़रत शेख पीर ज़ुल्फ़कार अहमद नक्शबंदी दामत बरकातुहू फरमाए थो त तालिब इल्म खे घुरिजे त उस्ताद जी ख़िदमत में सम्झे त अल्लाह से मूंखे ॿिन्ही जहाननि जी कामयाबी नसीब कंदो। ख़िदमत करे थो पियो उस्ताद जी शागिर्द त नियत इहा रखणु घुरिजे त अल्लाह से मूंखे दुनिया में बि कामयाबु कंदो, आख़िरत में बि कामयाबु कंदो। पोइ उस्ताद स्कूल जो हुजे ऐं उस्ताद मदरसे जो हुजे, ॿिन्ही उस्तादनि जो एतिराम अहिड़ो ई करिणो आहे। अल्लाह साईं ॿई जहान सआदतमंद बणाईंदो। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह हिकु दफ़े मजलिस में वेठो, हिकु वीचारो ॻोठाणो माण्हू आयो, सादो सूदो हुजे। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह उथी बीह करे हुन सां मिलियो, हुन सां मुलाक़ात कई। उखे कम सां आयो, कमु थी वियो, वरी हलियो वियो। शागिर्दनि पुछियो साईं केरु हो जंहिंजे करे तव्हां उथी बीठा हुन सां मुलाक़ात कई अथव, मिलिया आहियो? इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमाए थो मुंहिंजो उस्ताद हो। साईं तव्हां ही ॻोठाणो साईं वीचारो अणपढ़ियल, ही तव्हांजो उस्ताद किथां आयो? इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो हीउ मुंहिंजो उस्ताद हुयो। मूं हुन खां हिकु दफ़े मसइलो पुछियो, हिन मसइलो ॿुधायो। मसइलो इहो हुयो त मूंखे दिमाग़ में हिकिड़ो सवाल पैदा थियो त कुतो जेको आहे बालिग़ कॾहिं थींदो आहे? मूंखे सम्झ में न पियो अचे कॾहिं बालिग़ थींदो आहे। छो अहकामात कुतनि जा बि शरीयत में बयानु कया विया आहिनि, कुतो बालिग़ कॾहिं थींदो आहे, इहो मूंखे ख़बर पवे त पोइ वरी ओड़े नमूने सां माण्हू मसइला ॿुधाए। मूं हिन माण्हू खां पुछियो, उन ॿुधायो साईं कुतो टंग खणी पेशाब करे न सम्झो कुतो बालिग़ थी वियो आहे, टंग नथो खणे अॻुवाट पेशाब करे थो सम्झो अञा बालिग़ कोन थियो आहे। इहो मूंखे मसइलो ॿुधायो अथई, इहो मुंहिंजो उस्ताद थियो, इन जे अचण जे करे मां उथी बीठो हुउसि। हिकिड़ो मसइलो बयानु कयईं, ॿुधायईं, मूंखे सेखारियईं, इन जे करे उहो मुंहिंजो उस्ताद आहे। ईंदो त मां उथी बीह करे हुनजो आदर भाव कंदुसि। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह पंहिंजे उस्ताद जी ख़िदमत कंदो हो। उस्ताद जो नालो आहे इमाम हम्माद रहमतुल्लाह अलैह। नंबर 1, कपह खे खोलणु, मुसलसल विहाणे में या सवड़ में कप रहण जे करे मिटी मिली वेंदी आहे, पोइ हुनखे पुराणे दौर जे अंदरि या अॼु बि ॻोठनि जे अंदरि हुनखे खोले करे पोइ हुनखे लठ वसाइबी आहे, तव्हां त खुलंदो आहे, कप खुलंदी आहे। इन कप जे खोलण वारे अमल खे इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो मुंहिंजो उस्ताद मूंखे इहो ॾींदो, मां इहो कमु कंदो हुअसि। नंबर 2, मां ॿकरी मां खीर बि ॾुही करे उस्ताद खे ॾींदो हुउसि। नंबर 3, बाज़ार मां सब्ज़ी बि वठी ईंदो हुउसि, मां पंहिंजे उस्ताद जे लाइ, उस्ताद जी ख़िदमत कंदो हुउसि। हारून रशीद पंहिंजे पुट खे इमाम असमई रहमतुल्लाह अलैह तरफ़ मोकिलियो, साईं हिन जी तरबियत कयोसि। हारून रशीद नेक साले बादशाह गुज़रिया, साईं मुंहिंजो पुटु आहे, हे तव्हांजी तरबियत में रहंदो, कुझु सिखी पवंदो। फरमायो ठीकु आहे। हिकु दफ़े में हारून रशीद आयो, ॾिसे त इमाम असमई रहमतुल्लाह अलैह वज़ू पियो करे, इन हाल में पहुतो हारून रशीद जो हुन पेर पियो धोए, पाणी हारण वारो इहो हारून रशीद जो पुटु हुजे, वज़ू पियो कराए उस्ताद खे। हारून रशीद ॾिसे पियो उस्ताद खे वज़ू पियो करे, मुंहिंजो पुटु पाणी पियो थो ॾिएसि। चई साईं मूं अव्हां खे अर्ज़ु कयो मुंहिंजे पुट जी तरबियत कजो, हुनखे अदब सेखारिजो, पर तव्हां न हुनखे अदब सेखारियो आहे न छा? इमाम असमई रहमतुल्लाह अलैह फरमायो अदब करे थो, वीचारो पाणी हारे थो पियो, मां वज़ू कयां थो पियो, इन खां वॾो अदब कहिड़ो थो थी सघे? चई न साईं इहो अदब अञा कोन्हे। हिनखे घुरिजे आहे त हिकिड़े हथ सां पाणी हारिया, ॿिए हथ सां तव्हांजा पेर धोया, इहो अदब हुयो। पर मुंहिंजो पुटु थोरी तरबियत त सिखी आहे, पर अञा अदब कोन सिखियो अथई। हिकिड़े हथ सां पाणी हार, ॿिए हथ सां पंहिंजे उस्ताद जा पेर धो, हाणे तो तरबियत बि तुंहिंजी थी वई, अदब बि तो सिखी छॾियो। हींअर शागिर्दनि खे ॾिसूं था साईं मुंहं सां उस्तादनि सां ॻाल्हाइनि बि कोन था, मौक़ो मिलंदो त हा करे किथे वझ मिले हिनखे बेइज़ती कयूं उस्ताद जी असां। ऐं उस्ताद जे चए ते माण्हू लॻंदो, अलाह साईं हुनजी दुनिया सवारे छॾींदो। जीअं उस्ताद चयो पिया तीअं करणा, ज़ाहिर में असांखे नुक़सानु नज़र अचे, ख़ैरु आहे, अलाह साईं हुन में बरकत विझंदो। छो इन करे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद फरमायो, जंहिं वालिदैन जी इज़त कई,
जीअं उस्ताद जी इज़त कई, जीअं हाफ़िज़ क़ुरान जी इज़त कई, जीअं आलिम दीन जी इज़त कई, उन ॼण अल्लाह तबारक व तआला जी इज़त कई। ऐं 5 नंबर ते जे पोढ़े माण्हू जी इज़त कई। इन 5 शख़्सियात जी जीअं इज़त कई, उन अल्लाह तबारक व तआला जी इज़त कई। इन्हनि 5 शख़्सियात जो चयो मञींदासीं, अल्लाह साईं ज़रूरु बरकत ॾींदो असांखे। वालिदैन, उस्ताद, हाफ़िज़ क़ुरान, आलिम दीन ऐं पोढ़ो माण्हू, इन जे 5 जे अंदरि अल्लाह तबारक व तआला कौल में बरकत रखी। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह सबक़ पढ़ाईंदो हो त हिकिड़ो शागिर्दु आयो, साईं मुंहिंजो बाबो गुज़ारे वियो आहे, मुंहिंजी अमड़ मूंखे चवे थी पई त तूं हुनर सिख या मज़दूरी कर, खाइण जे लाइ असां वटि ॿियो कुझु बि कोन्हे, तूं कमाए ईंदे त घर में खाईंदासीं। साईं पर मुंहिंजो दिलि चए थो त मां तव्हां वटि पढ़ां, छा कयां मूंखे ॿुधायो। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो त पुट तूं मूं वटि पढ़, मां तुंहिंजो ख़र्चो खणां थो, वज़ीफ़ो तोखे ॾींदुसि। हा मां अॻे बि सोचियो हो तक़रीबन 7-8 साल पहिरीं या 10 साल पहिरीं त कॾहिं मां हिकिड़ो पैगाम ॾींदुसि त महिरबानी करे हिकिड़े माण्हू जो जेकॾहिं अव्हांखे ताक़त ऐं इस्तिताअत आहे, हिकिड़े ॿार जो ख़र्चो ज़िम्मे पंहिंजे खणो, तालीम जो। पोइ ॿार स्कूल में पढ़े थो, कॉलेज में पढ़े थो, यूनिवर्सिटी में पढ़े थो या मदरसे में पढ़े थो, उन जी तालीम जो ठीको तव्हां खणो। को ॻोठ वारो हूंदो, को माइट मिट हूंदो, को ग़रीब गुरबो हूंदो, ताक़त आहे त उनजो खणो। माशरे खे सुधारण में असां जेतिरो किरदारु करे सघूं था, ओतिरो त हक़ अदा कयूं न कयूं। इन करे गुज़ारिश कंदुसि, जंहिं माण्हू खे ताक़त आहे घटि में घटि हिकिड़े जी, पोइ मदरसे जो हुजे या स्कूल जो हुजे, ज़िम्मो खणो त हिन जा कापियूं, हिन जा किताब, हिन जी ड्रेस, इहे सभु मुंहिंजे ज़िम्मे, सभु कुझु मां वठी ईंदुसि। कुझु अर्सो पहिरीं वरी हिकिड़ो माण्हू मूं ॾे आयो, फेबरवरी या मार्च वारे महीने, मूंखे चए पियो साईं हिकिड़ो मदरसे जो शागिर्दु आहे, हुनजो ज़िम्मो मूं खणी छॾियो आहे, महाना मां हुन कराची में पढ़े थो पियो, महाना मां हुनखे पैसा मोकिलींदो आहियां। दिलि चए थो हिकिड़ो ॿियो बि शागिर्दु हुजे, तव्हां मूंखे हथु करे ॾियो, स्कूल पढ़े या को ग़रीब हुजे मदरसे में पढ़े, मां हुनखे महाना ॾींदुसि। मूं चयो अला कंदो, मूंखे मिलंदो, मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। उनजो ख़र्चो मुंहिंजे ज़िम्मे जेसीं ताईं पढ़े, तालीम हासिलु करे, माना हो 2 ॿारनि जे ज़िम्मो पियो खणे त मां हिन जी तालीम हिननि खे ॾींदुसि पंहिंजे ख़र्चे ते पढ़णु वेही करे। सो इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अलैह नंढड़ो ॿारु हुयो, आयो इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह वटि, साईं मुंहिंजो बाबो गुज़ारे वियो, अम्मा चए थी भई मज़दूरी कर, को हुनर सिखी वठि, खाइण जे लाइ घर में कुझु कोन्हे। साईं मां छा कयां, मुंहिंजी दिलि चए थी मां तव्हां वटि पढ़ां। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो तुंहिंजो वज़ीफ़ो मूं वटि आहे, तुंहिंजो ख़र्चु मां भरींदुसि, तूं वेही करे पढ़, जेतिरी तोखे ज़रूरत थींदी मां तोखे पैसा ॾींदुसि। शागिर्दु सुबुह जो निकिरंदो, अम्मा मां वञा थो कमाइण, सिधो इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह, शाम जो फारिग़ थी करे घर हली वेंदो। इहो मामिलो हलंदो रहियो हलंदो रहियो हलंदो रहियो हलंदो रहियो। पर हाणे जेको ॿार मज़दूरी कंदो त मज़दूरी वारे जा कपिड़ा साफ़ु सुथरा त कोन हूंदा, महिनत मज़दूरी कंदो त उहो अछो उजरो त न हूंदो। हे जहिड़ो वञे थो ओड़ो मोटे थो पियो। हुनखे चवणु लॻी तूं मज़दूरी नथो करीं, तूं मज़दूरी कर। अबा पुट मज़दूरी न कंदे त सुभाणे तोखे परेशानी थी सघे थी पई, महिरबानी कर मज़दूरी कर। उन ॿुधायो अम्मा मां पढ़ंदो आहियां, उस्ताद जेको आहे उन ख़र्चे जी ज़िमेदारी खई आहे, उहो ख़र्चो मूंखे ॾिए थो पियो बसि। अम्मा चवणु लॻी ठीकु आहे, तूं हीअ सुठी ॻाल्हि आहे पढ़ी थो पियो, पर तोखे जेको हुनरु फ़ाइदो ॾींदो न, इहा पढ़ाई फ़ाइदो कोन ॾींदई। महिरबानी कर किथे हुनरु सिखी वठि। हुनजो इहो ख़्यालु हो त कपिड़ा धोइण तूं सिखी वठि, त कपिड़नि जो पाण हिते हो कंदा, इलाइक़े जे माण्हुनि जा कपिड़ा धोईंदासीं, पोइ कपिड़ा धोई करे हुनखां मास जो ज़रियो असांजो थींदो। वालदा जो इहो इसरार हुयो। वरी अची उस्ताद खे दांह ॾिनई, अम्मा चए थी भई कपिड़नि धोइण जो कमु सिख। मां छा कयां? इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो अमड़ खे वठी अचां हिते, मां हुनखे सम्झाईंदुसि। ॿिए ॾींहुं 3 ॾींहं या 5 ॾींहं अम्मा खे वठी आयो। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो अम्मा परेशान न थी, तुंहिंजे पुट खे मां उहो हुनरु सेखारे रहियो आहियां जो हे पिस्ते जो फालूदो खाईंदो। पिस्ते जो फालूदो कॾहिं कॾहिं माण्हू खाईंदा, उहे बादशाह खाईंदा, अगरि त कोन खाईंदा। तूं परेशान न थी, हे पिस्ते जो फालूदो खाईंदो, हिनखे अहिड़ो हुनरु सेखारियां थो पियो, हिनखे पढ़णु ॾे छॾीसि।
ज़रूरियात तव्हांजी पूरी थींदियूं, अलाह सॼी ज़िंदगी तव्हांजो ठीको खणंदो, परेशान न थियो। शागिर्द बि तयारु ऐं अमड़ खे सम्झो त शायदि मज़ाक थो करे, हलो भाउ साईं तव्हां चओ था त भले पढ़े पियो, पर उहो राज़ी वीचारी न हुई। ख़ैर, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो शागिर्द इमाम अबू यूसुफ़ पढ़ियो, फ़ारिग़ थियो। वक़्त जो जेको बादशाह हुयो, उन बादशाह ऑफर कई इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह खे, तव्हां क़ाज़ी उल क़ुज़ा थी वञो, जज थी वञो, चीफ जस्टिस थी वञो। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो, मां मसरूफ़ आहियां, तालिब इल्म घणा आहिनि मूं वटि, शागिर्द दरसो तदरीस मसरूफ़ आहियां, लिहाज़ा मां माज़रत थो कयां। पोइ इमाम अबू यूसुफ़ की ऑफर थी, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह उनखे इजाज़त ॾेई छॾी, चीफ जस्टिस थी वियो। हिकु दफ़े बादशाह आयो मुलाक़ात जे लाइ इमाम अबू यूसुफ़ वटि, चीफ जस्टिस साहिब वटि, क़ाज़ी उल क़ुज़ात वटि। अची अर्ज़ु करणु लॻो, साईं तव्हां जेसीं ताईं ड्यूटी ते हूंदव न, तव्हांजे खाधे जो बंदोबस्तु असांजी ज़िम्मे आहे। ठीकु आहे, ॿियूं मुराद खोड़नि, पर तव्हांखे मानी जेका मिलंदी, खाधो पीतो जेको मिलंदो न, इहा शाही दरबार में मिलंदो तव्हांखे। ऐं अगरि गॾो गॾु वरी हिकिड़ो प्यालो भरे खणी आयो, साईं हे आहे उहा शइ जेका असां बादशाह कॾहिं कॾहिं खाईंदा आहियूं, इहा इंशाअल्लाह रोज़ तव्हांखे मिलंदी। इमाम यूसुफ़ फरमायो, छा आहे? चई साईं पिस्ते जो फालूदो अथव। असां बादशाह आहियूं पर कॾहिं कॾहिं खाईंदा आहियूं, इहा इंशाअल्लाह रोज़ तव्हांखे मिलंदी। जीअं उस्ताद फरमायो हो, अल्लाह तबारक व तआला ओड़ो ई करणु फरमायो। इन करे उस्ताद जे चए में अल्लाह साईं बरकत रखी आहे। उन जो चयो मञींदासीं त अल्लाह साईं दुनिया में बि कामयाबु कंदो, आख़िरत में बि कामयाबु कंदो। कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ी वीडियो वायरल थी, उस्ताद खे मार पिया ॾियनि, शागिर्द पिया मारनि, लठनि सां कुटनि पिया, चमाटूं हणनि पिया। यादि करे छॾियो, जंहिं स्कूल में तव्हां पढ़ो पिया न, उन में 10-15 उस्ताद हूंदा, पर तव्हांजा पीरियड 4 उस्तादनि वटि हूंदा, 5 वटि हूंदा, 6 वटि हूंदा। उस्ताद 20 आहिनि, पर पीरियड तव्हांजा 6 उस्तादनि वटि हूंदा। पर इहो न सम्झो त इहे 6 ई असांजा उस्ताद आहिनि, बाक़ी जेके 15 उस्ताद आहिनि, ईअं न आहे। जंहिं स्कूल में तव्हां दाख़िला वरिती न, जेके बि उस्ताद आहिनि उहे सभु जा सभु तव्हांजा उस्ताद आहिनि। उन्हनि सभिनि जी इज़त करणी आहे, उन्हनि सभिनि जो एतिराम करणो। इन करे कोशिशि कयो, मां बि कोशिशि कयां, मां बि कोशिशि कयो त उस्ताद जी इज़त कयूं। पंहिंजे ॿारनि खे, बचनि खे, ओड़े पाड़े नंढनि वॾनि सभिनि खे सम्झायो। ज़रूरत आहे हिन ॻाल्हि जी त उस्ताद जी इज़त जो सम्झायो वञे। ॿार जेके आहिनि मोचड़ा हणंदा पिया, यूनिवर्सिटियुनि में क़तल करे छॾींदा उस्तादनि खे। अल्लाह जी पनाह, अल्लाह जी पनाह, अहिड़ो दौरु अची वियो आहे। छा आहे जो उस्ताद जी दिलि में अज़मत ई कोन्हे। अज़मत तव्हां ई असांजो कमु आहे त उस्ताद जी दिलि में पैदा कयो। मां हिते ॿाहिरि हिकिड़े दुकान ते वेठो हुउसि, हिकिड़ो दोस्त आयो, दोस्त वटि वेठो हुउसि, त हुन वटि हिकिड़ो दोस्त आयो, हुनजो यार मुंहिंजे पुट खे हिकिड़ो उस्ताद मारियो आहे, 4 छोकिरा त ॾे त हुनखे मोचड़ा हणी अचां। 4 छोकिरा ॾे, मां हुनखे मोचड़ा हणी अचां। हिते रोड जी ॻाल्हि त मूं त कोन ॻाल्हायो, पर जंहिं वटि आयो हो 4 छोकिरा वठण जे लाइ, उन चयो त ॻाल्हि ॿुध, उस्ताद मारियो आहे न, दुश्मन कोन्हे, कंहिं ख़ैर खाई ते मारियो हूंदुसि। चल बसि ख़ैरु आहे, ॿियो केरु अहिड़ो को मसइलो करे ॿुधा, मां वेठो आहियां, बाक़ी उस्ताद जे बारे में तूं न ॻाल्हाए। ठीकु आहे, थपा थपी कई अथई, उनजे फ़ाइदे में कई हूंदी। इन करे उस्ताद जो एतिराम करणु घुरिजे। अल्लाह कंदो आहे। अल्लाह ईमान जी ज़िंदगी, ईमान ते मौत नसीब फरमाए। आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाह।